अस्सलामुअलैकुम। अॼु पाण सिंधी पंजो किताब क्लास 5 जे सबक नंबर पहिरें खे पढ़ंदासीं। सबक नंबर पहिरियों शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे लिखियल शाइरियुनि मां हिकु हमद आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जे अज़ीम सूफ़ी शाइर बुज़ुर्ग ऐं मुफ़क्किरनि मां हिकु हो। संदन जनम 1699 ईस्वीअ में हाला हवेली सिंध में थियो, जॾहिं त वफ़ात 1752 ईस्वीअ में भिटशाह सिंध में थी। संदन मशहूर किताब शाह जो रिसालो आहे, जंहिंमें मोहब्बत, अमन, इंसानियत, सब्र, सचाई ऐं अल्लाह जे इश्क जो पैगाम ॾिनल आहे। हुननि पंहिंजी शाइरीअ में सिंध जे मशहूर लोक कहाणियुनि जहिड़ोकर ससी पुनू, उमर मारवी, मोगल राणो, नूरी जाम तमाचीअ खे बयानु कयो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे मौसीक़ी सां बि घणो शौक़ु हो। हू तंबूरो वॼाए पंहिंजो कलाम ॻाईंदो हो। संदन मज़ार भिटशाह सिंध में आहे, जिते हर साल संदन उर्स वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो आहे। शाह साईंअ जी शाइरीअ में अल्लाह पाक जे हमद, इश्क, इबादत, तवक्कुल ऐं इंसानियत जो पैगाम वॾी अहमियत सां बयानु थियल आहे। हुननि पंहिंजी शाइरीअ ज़रिए माण्हुनि खे अल्लाह पाक सां मोहब्बत, नेकी ऐं सचाईअ जी वाट ते हलण जी तालीम ॾिनी। ऐं पाण जे हिन हमद में बि शाह साईं अल्लाह ताला जी वॾाई, अज़मत ऐं उन्हनि जी कुदरत खे बयानु कयो आहे। अचो त पाण हिन हमद खे सम्झूं था ऐं पढ़ूं था। हिन सिंधी पंजे किताब जे बुक जो पहिरियों लेसन जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो लिखियलु आहे, उहो आहे हिकिड़ो हमद। हाणे हमद पाण चवंदा आहियूं अल्लाह ताला जी साराह में, माना जंहिं नज़म में अल्लाह ताला जी साराह बयानु कयल हुजे, अल्लाह ताला जी तारीफ़ बयानु कयल हुजे, उनखे पाण हमद चवंदा आहियूं। त अचूं त पाण हिन हमद खे पढ़ूं ऐं सम्झूं त शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में कीअं अल्लाह ताला जी वॾाई, अज़मत ऐं उनजी कुदरत खे बयानु कयो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों। जेॾो तुंहिंजो नाम। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सऊं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मेरियाई मान लहां। हिन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अल्लाह साईंअ खे साहिब जे नाले सां सॾे चवे थो त ए साहिब, यानी ए अल्लाह ताला, तुंहिंजी साहिबी यानी कुदरत असां अजीब ॾिठी। कॾहिं तूं पन खे पाणीअ जे गहराईअ में ॿोड़े छॾीं थो, ऐं कॾहिं तूं पहण यानी पत्थर खे पाणी ते तारे छॾीं थो। हाणे सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो पतो जंहिंजो को वज़न कोन हूंदो आहे, छा उहो पाणीअ जी गहराईअ में वञी सघे थो? ऐं को पत्थर जंहिंजो वज़न हूंदो आहे, उहो पाणीअ ते तरी सघे थो? या तव्हांखे ॻाल्हि ख़बर हूंदी त जॾहिं बि पाण का वेट वारी शइ, वज़न वारी शइ पाणीअ में विझंदासीं त उहा पाणीअ जे अंदरि वेंदी। ऐं का अहिड़ी शइ जंहिंजो को वेट न हुजे, जीअं पन थी वियो, को पेपर थी वियो, यानी कागज़ जो टुकड़ो थी वियो, उनखे तव्हां पाणी ते छॾींदा त हू हुनजी सतह ते तरंदो रहंदो, उन में अंदरि कोन वेंदो, छो त हुनजो को वज़न कोन हूंदो आहे। लेकिन अल्लाह ताला जी कुदरत सां कॾहिं को पन जो पत्तो बि, यानी को पत्तो वण जो पन बि पाणीअ जे तर में, गहराईअ में, यानी हुनजे पाताल में ॿुॾी वञे थो। ऐं जेके वॾा वॾा पहाड़, जबल या जेके हूंदा आहिनि, तव्हां आइसलैंड जे बारे में ॿुधो हूंदो न, ज़मीन जे जंहिंजे चारो तरफ़ पाणी हूंदो आहे, विच में ख़ुश्कीअ जो टुकुर हूंदो आहे, त इहो बि अल्लाह ताला जी कुदरत सां आहे। न त सोचो, छा इंसान को अहिड़ी शइ ठाहे सघे थो जंहिंजे चारो तरफ़ पाणी हुजे ऐं उनमें को वॾो पत्थर अगरि इंसान जे हथ में हुजे? छा इंसान जे हथ में इहे सभु ॻाल्हियूं थी सघनि थियूं? बिल्कुलु बि न। इहा अल्लाह ताला जी कुदरत आहे त उहो कीअं उन्हनि वॾनि वॾनि पत्थरनि खे, वॾनि वॾनि पहाड़नि खे पाणीअ ते तारे थो। जेकर अची मूं त मेरियाई मान लहां, मतिलबु अगरि तूं मूं ते रहम कंदे अल्लाह साईं, त मुंहिंजे गुनाहगार हूंदे, यानी मुंहिंजे मेरे हूंदे, मूं में ऐब हूंदे बि मुंहिंजो मान वधी वेंदो। जेके मंझि जहां सो तारे तॻी तुंहिंजे, लुत्फ़ जय लतीफ़ जय तो वटि कमी कान, अदिल छुटा आ न को फेरो कज फज़ल जो। यानी जेको बि हिन जहान में आहे अल्लाह साईं, उहो सभु कुझु तुंहिंजे ई सहारे आहे, यानी तुंहिंजे अॻियां ई झुके थो। लतीफ़ चवे थो त अल्लाह ताला तो वटि कंहिं बि शइ जी कमी कोन्हे।
अगरि तूं मूं ते अदल कंदे यानी इंसाफ़ कंदे त आउं कोन बची सघंदसि। इन लाइ तूं मूं ते फ़ज़्ल यानी तुंहिंजो रहम तुंहिंजी ॿाझ मुंहिंजे मथां कजां। हाणे सोचो अगरि आउं 2 स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि मां न केरु ग़लती करे थो, त आउं ॿिन्हिनि स्टूडेंट्स खे घुराईंदसि ऐं पुछंदसि बाबा तव्हां छो हिक ॿिए सां विढ़िया? छा थियो? मां हिकिड़ो स्टूडेंट ॿुधाए टीचर हुन मुंहिंजी पेंसिल वठी छॾी, त आउं इंसाफ़ जो इहो ई तक़ाज़ो चवे थो न आउं हुनखे चवां त बाबा तव्हां हुनजी पेंसिल वापसि करियो। ईअं ई अगरि असां इंसाननि सां बिना पंहिंजे इरादे जे अनइंटेंशनली बि उन्हनि सां कुझु बुरो करे वेंदा आहियूं। अगरि अलाह ताला खे अदिल करिणो हुजे त अलाह ताला अदिल कंदो त पाण बि उहे सभु ॻाल्हियूं वापसि थियनि। माना अगरि पाण कंहिंजो दिलि दुखायो हुजे, कंहिंखे हर्ट कयो हुजे या कंहिंखे को नुक़सानु ॾिनो हुजे, त अलाह ताला अगरि पाण खे माफ़ न करे, पाण ते रहम न करे ऐं पाण खां इंसाफ़ करे त छा पाण बची सघंदासीं? बिल्कुलु बि न, पाण कोन बची सघंदासीं। उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलाह साईं खे चवे थो त ऐं अलाह तूं मुंहिंजे मथां रहम कजां, तूं अदिल न कजां। अगरि तूं अदिल कंदे त आउं बची कोन सघंदसि, तूं मुंहिंजे मथां रहम कजां। जेॾो तुंहिंजो नाम ॿाझिबो ॾियई मङा, री थंबी री थूणीअ तूं छपर तूं छा, कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सभ खां। हिन बेत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो त अलाह ताला जेॾो वॾो तुंहिंजो नालो आहे, यानी जेॾी वॾी तुंहिंजी अज़मत आहे, ऐं तोखां रहम बि ओॾो ई घुरां थो। हाणे पाण खे इहो ई पाण ॿुधंदा ईंदा आहियूं त अलाह ताला खां पाण जेतिरी उमेद कंदासीं, जेतिरी उमेद लॻाईंदासीं, अलाह ताला असांजे उन ई ख़्याल जेतिरो ई असांखे ॾींदो। अगरि असां अलाह ताला खां थोरो घुरंदासीं त अलाह ताला असांखे थोरो ॾींदो, लेकिन जेॾो अलाह ताला जो वॾो नालो आहे, जेॾी हुनजी अज़मत आहे, अगरि उहो ध्यान में रखी असां अलाह ताला खां दुआ घुरंदासीं, रहम घुरंदासीं, त अलाह ताला पाण खे अता बि उन ई हिसाब सां कंदो। अलाह ताला जो इहो इरशाद आहे क़ुर पाक में त ए बंदा जहिड़ो तूं मूंसां गुमान रखंदे आउं तोसां ओड़ो ई हलंदसि। मतिलबु जेको बि अलाह ताला जो अलाह ताला जे बारे में असां सोचंदासीं त अलाह ताला मूंखे थोरो ॾींदो, ज़्यादा ॾींदो, त अलाह ताला पंहिंजे बंदे खे ओतिरो ई नवाज़ींदो आहे। त हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो त ए अलाह तोखां तुंहिंजे नाले जेतिरी अज़मत, यानी जेतिरी तुंहिंजी वॾी अज़मत आहे, ओतिरी तोखां वॾी ॿाझ घुरां थो। तूं बिना कंहिं थंभे, बिना कंहिं सहारे जी असांजे मथां पनाह आई। हाणे ॾिसो आसमान आहे न, छा हुनजे मथां छा हुनजे आसपास के थंभा आहिनि? न, अलाह ताला जी कुदरत सां उहो असांजे मथां आहे, बिना कंहिं थंभे, बिना कंहिं थूणीअ जे। ईअं ई अलाह ताला बि असांजे मथां बिना कंहिं थंभे, बिना कंहिं थूणीअ जे पनाह वांगुरु, छपर वांगुरु आहे ऐं असांजी छां आहे। ऐं आख़िर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो त आउं तोखे छा ई ॿुधायां, कुॼाड़ो कां, यानी आउं तोखे छा ॿुधायां अलाह ताला, तोखे सभु कुझु मालूम आहे। अलाह ताला त दिलनि जो हाल ॼाणण वारो आहे, त उनखे असां पाण केतिरो बि लफ़्ज़नि में ॿुधायूं, बट हू पंहिंजे अंदर जे ख़्यालनि मां वाक़िफ़ आहे, त अलाह ताला खे सभु ख़बर आहे। सो इन आई होप तव्हांखे ही बेत सम्झ में आयो हूंदो ऐं तव्हां हिन मां जाम कुझु सम्झो हूंदो ऐं जाम कुझु पिरायो हूंदो। थैंक यू। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जेकर अची मूं त मेरिया ईमान लां, जेकी मंझ जहान सो तारीअ तॻे तुंहिंजे, लुत्फ़ जे लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदल छुटान को फेरो कज फज़ल जो, जेॾो तुंहिंजो नाम ॿाझब ओॾियाई मङा, री
थंबेरी थूणिए तूं छपर तूं छां गुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबका